हमदर्द न्यूज़ ते ख़बरनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासूं सकरंड मां। पाकिस्तान पीपल्स पार्टी तालका सकरंड तरफ़ां पार्टी जे मरकज़ी क़यादत जे हुकुम ते तिलिस्मिया जे मरीज़ ॿारनि लाइ तालका अस्पताल सकरंड में ब्लड डोनेशन कैंप जो एहतमाम कयो वियो। पीपी जे सवें कारकुननि ऐं वर्करनि तालका अस्पताल सकरंड में लॻल कैंप ते पहुची रत जो अतियो ॾिनो। उन मौक़े पीपी जे ज़िले सदर अली अकबर जमाली, ज़िले जनरल सेक्रेटरी गुलाम शाह अलीगारी, तालका जनरल सेक्रेटरी सैयद अली हैदर शाह, पीपी अगवान रईस इमदाद अली राहू, सकरंड सिटी सदर रईस इम्तियाज़ अहमद राहू, साबिक वाइस चेयरमैन टाउन कमेटी सकरंड हाजी अल्लाह बख्श लाखो, जॉइंट सेक्रेटरी अली नवाज़ चांडो, अली गुल जलबानी, अब्दुल रशीद कीरो, अता मोहम्मद सियाल चयो त तिलिस्मिया केयर सेंटर नवाब शाह में 2300 ॿारड़ा दाख़िल आहिनि जेकी रत जे अतीअ जे सहारे ते ज़िंदा आहिनि। हिननि चयो त 27 दिसंबर 2020 ते शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी आहे ऐं खेसि भेटा ॾियण लाइ पीपी जी आला क़यादत जे हुकुम ते शहीद राणी सां मोहबत कंदड़ सवें कारकुननि ऐं वर्कर तिलिस्मिया जे मरीज़ ॿारनि खे रत जो अतियो ॾेई उन्हनि जी सहायता करे रहिया आहिनि। हिननि कारकुननि खे अपील कंदे चयो त वधि खां वधि रत ॾेई ॿारनि जूं हयातियूं बचाइण में पंहिंजो किरदारु अदा कनि, छो त जंहिं हिकु इंसान जी हयाती बचाई उन पूरी इंसानियत खे बचायो ऐं हिननि मासूम ॿारनि जूं दुआऊं रोज़े महशर तव्हां ऐं असांजे छुटकारे जो सबबु बणिबियूं। ब्लड डोनेशन कैंप ते पीपी जे वर्करनि खां सवाइ शहरनि ऐं पसगिरदाई जे माण्हुनि पिणु रत जो अतियो जमा करायो। आख़िर में रत जो अतियो जमा कराईंदड़नि में सर्टिफिकेट विराया विया। उन खां अॻु तिलिस्मिया केयर सेंटर जे सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल, पीपी जे तालका सदर डॉक्टर बशीर अहमद जमाली, नूर अहमद लाखो कैंप जो इफ्तिताह कयो। हमदर्द न्यूज़ में फ़िलहाल एतिरो। ॾिसंदा रहो हमदर्द न्यूज़।